अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों छा हाल वाला खुश आयो खैर अल्लाह रसूल तां खुश रखे हाजी भगत जी त असांजी प्यारी सिंगर सोनी नाज़ असां सां गॾु आहे ऐं अॼु हिन जी रिकॉर्डिंग हुई उन हवाले सां आयासीं राणी लाड़काणे साहब असांजो नदीम भाउ स्टूडियो उन वटि सोनी नाज़ तव्हांखे कुझु मुखातिब थींदी तव्हां सां ई तव्हांखे पंहिंजो गीत ॿुधाईंदी। अस्सलाम वालेकुम या अली मदद कीअं आहियो दोस्तो ठीक आहियो तबियत सही आहे उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदो। मुंहिंजो ही एल्बम नंबर 3 दिलबर प्रोडक्शन तरफ़ां पेश थी रहियो आहे अनक़रीब तव्हां दोस्तनि जी नज़र थींदो ऐं हिन एल्बम जो कलाम आहे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। टाइटल सॉन्ग आहे तोखे मूंखे ॾिसी घणा सड़ी विया आहिनि तोखे मूंखे ॾिसी घणा सड़ी विया आहिनि फेसबुक ते इल्ज़ाम मूं ते लॻी विया आहिनि ओ मुंहिंजे ॻाइण खे अलाए छो बर्दाश्त नथा कनि ओ मुंहिंजे ॻाइण खे अलाए छो बर्दाश्त नथा कनि एॾी ॻाइणी नाया फरमाइश था कनि हो एॾी ॻाइणी नाया फरमाइश था कनि गायां गीत त साड़ा सड़िया सड़ी था वञनि ओ मुंहिंजे ॻाइण खे अलाए छो बर्दाश्त नथा कनि ओ मुंहिंजे ॻाइण खे अलाए छो बर्दाश्त नथा कनि। अनक़रीब तव्हां दोस्तनि जे नज़र थींदो मुंहिंजो हीउ एल्बम ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जे साथ सां ऐं असांजो जेको रिकॉर्डिस्ट आहे राजा नदीम ख्वावड़ मूं सां मौजूदु आहे ऐं उहो बि तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदो। हा राजा नदीम त तव्हांजो हिन एल्बम जे बारे में कहिड़ो ख़्यालु आहे असांखे ॿुधायो ऐं असांजे हाज़रीन ऐं नाज़रीन खे बि ॿुधायो। मूंखे तमामु घणी उमेद आहे ऐं हीअ एल्बम जेको ईंदो सोनी नाज़ जो तमामु बहितरीन इंशाअल्लाह ताला तव्हांखे मज़ो ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा ई आहे त मां दोस्तनि खे इहो ॿुधाईंदो हलां कुझु ॾींहं अॻु में सोनी नाज़ गीत ॻायो जंहिंजे करे घणनि दोस्तनि इशूज़ घणा पैदा कया सोशल मीडिया ते वेही करे पर असांखे उन जे लाइ जवाब आहिनि ऐं जेके दोस्त चवनि था घणियूं ॻाल्हियूं कनि था त बाबा गीत जे बारे में या सोनी नाज़ जे बारे में उहे पहिरियों मूं सां ॻाल्हाइनि पोइ वरी उहो सिंगर सां ॻाल्हाइनि छो जो गीत कराइण वारो बि मां आहियां ॾियण वारो बि मां आहियां कंपनी वारो बि असां सां दोस्त आहे असांजो गॾु आहे दिलबर प्रोडक्शन वारो भाउ आहे असांजो भागत भाई। बाक़ी मां हिकिड़ी इहा ॻाल्हि कंदुसि जंहिंजी 16 साल हिन फील्ड में तजुर्बो हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि हुनखे सॼी पंहिंजे कम जी बि ख़बर हूंदी ऐं जेकॾहिं मां सोनी खे गीत ॻारायो आहे त उन में बि का ॻाल्हि हूंदी ऐं जेको यूसुफ जोगी जंहिंजी का वजूद ई न आहे कंहिं फ़नकार जो उन जी ख़बर ई न हुई जिन्हनि खे वेही करे इज़तूं ॾिनियूंसीं पर हाणे उहे ईअं असांखे मीडिया सोशल मीडिया ते वेही करे घटि वधि ॻाल्हाइनि था को मसइलो न आहे का ॻाल्हि न आहे मां पोइ बि थोराए थो उन्हनि दोस्तनि जो ऐं वॾी महिरबानी यूसुफ जोगी साहिब जन जी जो पोइ बि अहिड़ो अमल कयईं मूंखे इन ॻाल्हि में ॾाढी ख़ुशी आहे ऐं जेके सोशल मीडिया ते वेही भागत जी कंपनीअ जे बारे में घटि वधि ॻाल्हाइनि था मां उन्हनि खे बि इहे लफ़्ज़ चवंदुसि त हर इंसानु पहिरियों पंहिंजे गिरेबान खे ॾिसे पोइ ॿिए कंहिं सां ॻाल्हाए त बहितरु आहे। मां सभिनी खे सुञाणियां थो जेके बि कंपनियूं हलाइनि था सभिनी खे मां सुञाणियां उन्हनि जे ख़ानदाननि खे बि मां सुञाणियां उन्हनि जे ज़ाती कमनि खे बि मां सुञाणियां ऐं जेके फ़नकार ॻाइनि था जेके एलिगेशन हणनि था कहिड़े बि क़िस्म जा मां उन्हनि खे बि सुञाणियां जेके फ़नकार इहो बि कमु कनि था पर चवण जो मक़सदु इहो आहे पोइ मसइलो न आहे अलाह साईं पोइ बि हर कंहिंखे इज़त ॾिए बसि हर इंसानु पंहिंजी जेको आहे सो कोशिशि करे महिनत करे हीअ हिकिड़ी नंढी कोशिशि आहे असांजी महिनत आहे सोनी नाज़ सां ऐं इंशाअल्लाह ताला सोनी नाज़ जा जेके बि आइटम ईंदा तव्हां दोस्तनि खे उमेद आहे त वणंदा ऐं मूंखे वॾी ख़ुशी आहे जो कंहिं न कंहिं ॻाल्हि ते कंहिं न कंहिं नंबर में असां सां माना सोशल मीडिया ते दोस्त अची करे बहसबाज़ी कंदा आहिनि असां सां मूंखे तमामु इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे को मसइलो न आहे। बाक़ी मां इहे लफ़्ज़ चवंदुसि त सोनी नाज़ हिकु तमामु सुठी आर्टिस्ट सां गॾोगॾु सुठी तमामु सिंगर भी आहे
दादा वॾी महिरबानी जेको हातिम अली, वॾी महिरबानी बाबा जो तव्हां असांखे जेको आहे ॾिसो था, जेके बि लाइव प्रोग्राम जो ॾिसनि था, वॾी महिरबानी आहे उन्हनि खे। ऐं हीउ जेको लाइव प्रोग्राम जेको हली रहियो आहे, सोणी तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि आइटम ॿुधाईंदी, छो जो असांजो मक़सदु इहो आहे जेको असां लाइव वेठा आहियूं त तव्हांखे एंटरटेनमेंट ॾियरायूं। ऐं इहे जेके बि असांखे लाइक कनि था या दिलियूं मोकिलनि था, उन्हनि जे लाइ वॾी वॾी महिरबानी। टड़का लॻा पिया आहिनि जेके, इहे मां ख़ुशी थी थिए त तव्हां वेही मूंखे ॾिसो था, वॾी महिरबानी दोस्तो। हाणे मां बि हिकिड़ो दोड़ो चवंदुसि, दोड़े सां पोइ गॾो गॾु सोणी तव्हांखे वरी गीत हिकिड़ो ॿुधाईंदी, छो जो सोणी खे असां पंहिंजी कोशिशि सां जेको हिकिड़ो माहौल ठाहे, असांजी सिंगर आहे ऐं सभिनी खे इहा ख़बर आहे त जंहिंसां मूं कमु कयो आहे, उहा सिंगर ज़रूरु कमायो। सड़े पाण बिनीअ ते दुनिया सड़े पाण बिनीअ ते भली लोक ॾिसे ये छा बि चवनि मुखालिफ़ो एल्बम मां ॿियो गीत तव्हां ॿुधाईंदा कंपनी जो जेको प्रोड्यूसर आहे हाजी भागत, उहो बि तव्हां सां ॻाल्हाईंदो ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो। दोस्तो इहा हुई सोणी नाज़, आशिक़नि जो आवाज़ सोणी नाज़, इहा जंहिं तव्हांखे पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में पंहिंजा गीत ॿुधाया। ऐं अलाह रसूल तव्हां सॼी संगत खे ख़ुशि कंदो। वॾियूं महिरबानियूं जेके बि संगत असांखे ॾिसी रहिया आहिनि, ऐं वॾा असां ख़ुशनसीब आहियूं दिलबर प्रोडक्शन वारा जो अहिड़ा सुठा फ़नकार जीअं भाउ ग़ुलाम हुसैन उमराणी हाणे असां वटि आहे। 2 ॾींहंनि में हुनजी रिकॉर्डिंग थींदी। भाउ शोभान चाचड़ आहे ऐं अॼु सोणी नाज़ आहे। इलाही सारा फ़नकार असां जेके बि दिलबर कंपनी में जेके बि शाइर दुबई सऊदी पाकिस्तान वारा कम करे रहिया आहिनि, उन्हनि सॼी संगत जूं महिरबानियूं लख लाइक़। अलाह सही तव्हांखे आबाद कंदो। हींअर वठूं पिया इजाज़त, वरी इंशाअल्लाह ताला कंहिं टाइम में गॾु तव्हां सां गॾु सां जे लाइ इजाज़त।